जय श्री झूलेलाल। अॼुकल्ह जनवरी पंहिंजे घर में को बि सेलिब्रेशन हूंदो आहे, काफ़ी मौज हूंदी आहे, त पाण नंढा वॾा मिली करे मौज में इहो सॉन्ग ज़रूर छेड़ियूं पाए नचंदा आहियूं। कहिड़ो? होजमालो। होजमालो होजमालो आख़िर केरु आहे? होजमालो ब्रिटिश साम्राज्य जे वक़्तु सिंध जे सकर ज़िले में ब्रिटिश जो साम्राज्य हो। 1889 में ते वक़्तु ब्रिटिशर हिकु ट्रेन ठाही हुई, त उन ट्रेन खे रेलवे ट्रैक सां हिकु जॻह खां ॿिए जॻह ते केरु हलाए न पियो सघे। छाजे करे? हिनजे विच में हिकु ब्रिज पे आयो, त उहो ब्रिज खे क्रॉस न पिया करे सघनि, त उन्हनि छा कयो कि हिकु योजना ठाही कि जमालो शीदी नाले जो हिकु कैदी आहे, उनखे कैद जी सज़ा उम्र भर जी ॿुधाई वई आहे। उनखे हिकु ॻाल्हि रखियनि कि अगरि तूं हिन ट्रेन खे हलाए करे हिन रेलवे स्टेशन तां खणी करे ऐं ब्रिज क्रॉस करे ॾे, त तुंहिंजी इहा तोखे सज़ा माफ़ करी वञिबी। सज़ा माफ़ करी वञिबी, त उनखे सुठी ट्रेनिंग ॾिननि ऐं उन बि छा कयो, सुठी ट्रेनिंग वठी करे उन गाॾी खे उन 2 महीने खां पोइ उहो ब्रिज पार करे रखियईं, त उनखे उहा सज़ा माफ़ करी वई बि। तॾहिं खां वठी अॼु तक पाण पंहिंजे घरनि में जेको इहो सॉन्ग वॼाए करे इंजॉय कंदा आहियूं, हो जमालो हो जमालो हो जमालो सीधी नाले जो पंहिंजो सिंधी भाई। जय श्री झूलेलाल। त हिन गाने खे इंजॉय करो। जय श्री झूलेलाल।